बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालुहु, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरीअ जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु ही हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। आऊं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम अज़मत रमज़ान में मां हाज़िर आहियां। मेहरान टेलीविज़न जी हीअ लाइव ट्रांसमिशन, माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान अव्हां ताईं लाइव पहुचाई वञे थी। अॼु माशाअल्लाह सां 10 रमज़ान आहे, रहमतुनि जो अशरो पंहिंजे इख़्तिताम ते आहे ऐं 10 रोज़ा कीअं गुज़री विया का ख़बर कोन पई। तमामु जल्दी सां ही रोज़ा पंहिंजे इख़्तिताम ते पहुचनि पिया। ही अशरो पंहिंजे इख़्तिताम ते आहे ऐं 10 रोज़े खां पोइ माशाअल्लाह सां ॿिए अशरे में, उन खां पोइ पाण 3 अशरे में ईअं ई माह रमज़ान तमामु जल्दी सां गुज़री वेंदो आहे। मां तक़रीबन मां सम्झां पई त पंहिंजी गुफ़्तगू में इहा ॻाल्हि थींदी रहे पई त सुठो जेको टाइम हूंदो आहे तमामु जल्दी स्पेंड थी वेंदो आहे। ॾुखियो वक़्तु थोरो घणो असांखे लॻंदो आहे, छाकाणि त ॾुखियाई हूंदी आहे त उनखे टाइम खे गुज़ारण में पाण सभिनीनि खे तकलीफ़ दरपेश ईंदी आहे। दरअसल जेका तकलीफ़ हूंदी आहे उहा ॾुखियाईअ जो सबबु बणिजे थी त उन में इंसान खे महसूसु थींदो आहे त वक़्तु कोन गुज़रंदो आहे या ॾाढो देरि सां उहो वक़्तु गुज़री रहियो हूंदो आहे। पर ख़ैर अल्लाह तबारक व तआला अव्हां जूं सभिनीनि जूं तकलीफ़ूं दूरि फ़रमाए, अव्हां सभिनीनि खे रब पाक आसानियूं नसीब फ़रमाए। दुनिया जा तमामु जेके बि कम आहिनि, जिथे बि मुश्किलातूं आहिनि, जॾहिं असां उन जाइ नमाज़ ते अचूं था, जॾहिं असां तिलावत क़ुरान करीम खां पोइ दुआ घुरूं था, त पोइ दुआ में जॾहिं जेका बि पंहिंजी तकलीफ़ बयानु कई वेंदी आहे त यकीनन रब पाक ॿुधंदो आहे। उहो ॿुधंदड़ आहे, उहो तकलीफ़ूं दूरि कंदड़ आहे, असां ताईं पंहिंजो रहम करम पहुचाईंदड़ आहे। अॼु यकीनन अव्हां सभिनीनि जी कोशिशि हूंदी त अॼु 10 रोज़े ते खोड़ सारियूं इबादतूं करियूं। रहमतुनि जो अशरो अलविदा चई रहियो आहे ऐं हिन रहमतुनि जे अशरे में जेतिरियूं रहमतूं असां समेटे सघूं त असां वटि इफ़्तार ताईं टाइम आहे त असां पंहिंजे ख़ूबसूरत अंदाज़ में इबादतूं करियूं, रब पाक खां रहमतूं पंहिंजूं घुरंदा रहूं। नाज़रीन, अज़मत रमज़ान में साथ कंहिंजो मौजूदु आहे। ही जॾहिं प्रोग्राम अव्हां ताईं लाइव पहुचंदो आहे त कुझु स्पॉन्सर्स यकीनन हूंदा आहिनि जंहिंजे ज़रिए हीउ प्रोग्राम लाइव अव्हां ताईं पहुचायो वेंदो आहे। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो। जॾहिं ब्रांड जी ॻाल्हि कयूं था त यकीनन ब्रांड हर को अफोर्ड कोन करे सघंदो आहे, पर हिन में तव्हांखे 25% एक्स्ट्रा कवरेज बि मिलंदी जंहिंसां तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघंदो। नाज़रीन, उन खां अलावा वाइटल टी जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। जॾहिं वाइटल जी ॻाल्हि कंदा आहियूं त सहरो इफ़्तार में ॿिन्हिनि दस्तरख़्वाननि ते असांखे चांहि जे कप जी नीड हूंदी आहे, सहरी में बि हूंदी आहे ऐं इफ़्तार में बि नमाज़ अदा करण खां पोइ पाण खे नीड ज़रूरु पवंदी आहे चांहि जी, त वाइटल टी हिकिड़ो बहितरीनु ऑप्शन ज़रूरु आहे। अच्छा जी जनाब, उन खां अलावा क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मेलाप। रमज़ानुल मुबारक में इफ़्तार हुजे या सहरी, क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर ढुक में मिठास भरियो छॾे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। नाज़रीन, अज़मत रमज़ान में मां अॻियां वधां थी ऐं अज़मत रमज़ान जो प्रोग्राम हर ॾींहं ते माशाअल्लाह सां तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचंदो आहे। अॼु जो प्रोग्राम बि ॾाढो ख़ूबसूरत आहे। अॼु असां वटि पर्शियन पर्सन मौजूदु आहिनि जेके पाण कारी आहिनि ऐं इंटरनेशनल पाण कारी आहिनि। सो जॾहिं मां पर्शियन पर्सन जी ॻाल्हि करियां थी त इट मीन्स त हू पर्शियन लैंग्वेज में पंहिंजो ख़िताबु कंदा ऐं पाण जनाब ईरान खां आयल आहिनि, पर्शियन लैंग्वेज में अॼु ॻाल्हाईंदा। उन्हनि सां गॾु ट्रांसलेटर मौजूदु आहिनि, उहे ट्रांसलेट कंदा वेंदा। जेका हू ॻाल्हि कंदा ट्रांसलेटर जॾहिं उनखे एक्सप्लेन कंदा, ट्रांसलेट कंदा पंहिंजी सिंधी ॿोलीअ में, त उहा पाण सभिनीनि खे आसानी सां ॻाल्हि सम्झ में ज़रूरु ईंदी। अच्छा जी, उन खां अलावा मां अव्हांखे ॿुधाईंदी हलां त पहिरियों नालो उन्हनि जो ऐं पंहिंजे प्रोग्राम में अनाउंस कंदी हलां। कारी सैयद मोहम्मद जवाद मुसवी साहब जनाब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। दिलि जी गहराइनि सां आऊं अव्हांखे वेलकम चवां थी, भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। माशाअल्लाह जी जनाब, पाण 30 मुल्क दुनिया जा 30 कंट्रीज़ घुमी चुका आहिनि, उते वञी चुका आहिनि, दीन इस्लाम जी ख़िदमत पाण पेश कनि था ऐं माशाअल्लाह सां कारी आहिनि त यकीनन डिफरेंट कंट्रीज़ में वञनि था, उते डिफरेंट कॉम्पिटिशन्स थियनि था ऐं पाण हमेशह उते विन बि कनि था। लास्ट टाइम पाण जेको आहे सो इंडिया में किरत कॉम्पिटिशन में माशाअल्लाह सां फर्स्ट पोजीशन हासिलु कयऊं। उन खां अलावा मां अव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त पाण इंटरनेशनल कारी आहिनि, त यकीनन अॼु असांखे काफ़ी सारी नॉलेज मिलंदी ऐं मां चाहींदसि त उहा ॼाण अव्हां ताईं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचे। जनाब, ॿियो नंबर सीट ते असां सां गॾु फराज़ एजाज़ मौजूदु आहिनि।
ऐं पाण जेको आहे खानई फ़िरंग ईरान जेको आहे कराची सां उहो वाबस्तगी अथनि, पर जेके बि डेलीगेशन्स अचनि था ईरान जा, जिथे जिथे बि उन्हनि खे इनवाइट कयो वेंदो आहे, जंहिं टेलीविज़न स्क्रीन ते उन्हनि खे इनवाइट कयो वञे थो त पाण उन्हनि सां गॾु तशरीफ़ फरमा उते थींदा आहिनि। फराज़, तव्हांखे बि दिलि जी गहराई सां आज़मत रमज़ान में भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो? माशाल्लाह जी। अच्छा फराज़, मां चाहींदसि त अज़मत रमज़ान जी शुरूआति जेको आहे सो असां तिलावत क़ुरान करीम सां कयूं ऐं जनाब असां वटि मौजूदु आहिनि कारी साहब, सो मां चाहींदसि तव्हां उन्हनि खे रिक्वेस्ट कयो त पाण शुरूआति कनि क़ुरान करीम सां। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब्बिहिस्म रब्बिकल अअला। सब्बिहिस्म रब्बिकल अअला الذي خلق فسوى والذي قدر فهدى والذي أخرج المرعى فجعله غثاء أحوى سنقرئك فلا تنسى سنقرئك فلا تنسى إلا ما شاء الله إنه يعلم الجهر وما يخفى سنقرئك فلا تنسى إنه يعلم الجهر وما يخفى صدق الله العلي العظيم। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। आमीन आमीन। सुभान अल्लाह जी। माशाअल्लाह, इलाही प्रोग्राम में सुरूर छाइजी वियो आहे। कारी सैयद मोहम्मद जवाद मुसवी साहब, जिन जो ख़ूबसूरत आवाज़ ऐं ख़ूबसूरत आवाज़ में पाण तिलावत क़ुरान करीम सां
असां जॾहिं ॿुधीसीं त यकीनन असांजी दिलनि खे सुकून आयो, करार पहुतो ऐं यकीनन जेको इंसानु पंहिंजे कम में उहा महारत रखंदो आहे त उहो कमु उनखे माशाअल्लाह सां यकीनन उहो इज़त ज़रूरु बख़्शींदो आहे। पाण जी इंटरनेशनल कारी आहिनि। मां सवाल पुछणु चाहींदमि, डेफिनेटली असां ट्रांसलेटर मौजूदु आहिनि फराज़ मां पुछणु चाहियां थी त हिननि जी तालीम शुरूआती कीअं रही आहे ऐं माशाअल्लाह सां ही कहिड़े शहर सां तालुक़ु रखनि था, किथां खां हिननि जी वाबस्तगी आहे, कहिड़ी यूनिवर्सिटी में हींअर पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि था, मतिलबु स्टार्टिंग खां थोरो असांखे ॿुधायो। जी در مورد سوال می‌کنم در مورد تعلیم شما که تحصیل شما از کجا شروع شد و از کجا اومدید زندگی می‌کنید، از شهر کجا این تبلیغات قرآنی رو شروع کردین شما؟ بله، عرض کنم خدمتتون که ما از دوران همون نوجوانی با جلسات قرآن آشنا شدیم و خب همون در شهر ری در محله شیخ صدوق شهر ری ابن مابوه اونجا ساکن هستیم. همونجا در جلسات شرکت کردیم، بعد هم دیگه جلسات تخصصی تر رو باهاش آشنا شدیم و از تقریبا سن 13 سالگی من آشنا شدم با جلسات قرآن و بعد هم دیگه مراحل بعدی رو گذروندیم و به توفیق الهی. तक़रीबन चवनि था त नंढपिण खां ई वठी क़ुरान सां वाबस्तगी ऐं क़ुरान जो शौक़ु हुयो, ॿुधण जो आशनाई हुई ऐं शेख सदूक रहमतुल्लाह अलैह हिकिड़ा वॾा जयद आलिम आहिनि, उन जे जवार में ई ऐं उन जे पड़ोस में ई हिननि जी परवरिश थी आहे। उते रहंदा हुया, शहर रे जे नाले सां हिकिड़ो शहर आहे ईरान में। ऐं उते जेको आहे हुननि जॾहिं होश संभालियो तक़रीबन 13 साल जी एज में बाक़ाइदा तौर ते हिननि क़ुरानी तालीमात हासिल कयूं। अच्छा, माशाअल्लाह जी माशाअल्लाह। अच्छा, पहिरियों दफ़ो जॾहिं कंहिं कंट्री में विया और ईरान में बि उन्हनि पार्टिसिपेट कयो आहे त उन्हनि जो इन्हनि खां क्वेश्चन कजो त पाण जनाब कीअं उन में पार्टिसिपेट कयो ऐं उन्हनि खे कीअं रिज़ल्ट मिलियो, केतिरी ऑडियंस मौजूदु हुई؟ در مورد مسابقه اولین شما میپرسن که اولین بار که خارج از کشور رفته بودین واکنش مردم چطور بود و خود شما چطور حس میکردی؟ خب من سفرهای خارج از کشورم قبل از اینکه حالا وارد مسابقات بشم و در مسابقات بین المللی شرکت بکنم و اونجا حائز رتبه بشم چند تا مسافرت رفتم و کشور عراق، کشور لبنان اینها رو رفتم و تلاوت داشتم و مسابقات هم که خب توفیق پیدا کردیم اتفاقا مسابقات بین المللی بود که در کشور هندوستان بود که به عنوان نماینده ایران شرکت کردیم. خب خداوند توفیق داد اونجا در مسابقات کسب رتبه کردیم. اما خب همه اینها به هر حال توفیقاتی است که خداوند رقم میزنه برای ما و یک فرصتی است که در حقیقت خداوند در اختیار ما قرار میده تا بتونیم خدمتی بکنیم به ساحت قرآن کریم و خب این خدمت ها و این توفیقات همه از جانب خداست. خب بعد از مسابقات هم خب طبعا سفرهامون بیشتر از قبل شد و خب خیلی از کشورها توفیق داشتیم رفتیم و خدمتگزار قرآنی بودیم. चवनि था त पहिरियों दफ़ो जेको सफ़र रहियो हिन जो उहो इंडिया में रहियो ऐं उते माण्हुनि ॾाढो इस्तक़बाल कयो छो जो आवाज़ उन वक़्तु नई नई ओजत हुई ऐं जवानी हुई छो जो त माण्हुनि ॾाढो इस्तक़बाल कयो। उन खां पहिरियां सफ़र रहिया काफ़ी पर क़ुरानी लिहाज़ सां न रहिया, ईअं माना टूरिज़म जे हवाले सां वेंदा हुया। पर पहिरियों दफ़ो जॾहिं विया इंडिया में त उतां जे माण्हुनि ॾाढो इस्तक़बाल कयो ऐं ॾाढो ख़ुशि थिया, गरम जोशी सां उन्हनि सां मिलिया ऐं ॾाढो हिकिड़ो इतिहाद जो मर्कज़ आहे छो जो क़ुरान चवनि था त माण्हुनि उते ॾाढो इस्तक़बाल कयो। माशाअल्लाह। अच्छा फराज़, मां इहो बि हिननि खां पुछणु चाहींदमि त टूरिज़म जो हिननि खे शुरूअ खां शौक़ु हुयो या कोइंसिडेंटली ॾिसो हिकिड़ो इंसानु कमु कंदो आहे को त ठीकु आहे हुनखे उहो एक्सपोजर मिली वेंदो आहे, सो इहो असां ॼाणणु चाहींदासीं। میپرسن که شما در مورد توریسم هم یعنی نقشی داری که برای توریسم هم میخواسته بودی که برید و بعد اومدید در خدمت قرآن و از اونجا خدا شما رو رسوند؟ هر سفری که
داشتم سفر هم توفیقات قرآنی بوده که به عنوان مبلغ قرآنی اعزام شدم. از سفر توریستی نداشتم جایی. चवनि था त किथे बि टूरिज़म जे हवाले सां मुंहिंजी पंहिंजो कसद न हुयो क़ुरान जी ख़िदमत खां पोइ क़ुरान ई हुयो जंहिं मूंखे एतिरी इज़त ॾिनी ऐं मां एतिरनि कंट्रीज़ में वियुमि हुते शिरकत कई मुक़ाबलनि में सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह अच्छा फराज़ मैं भी ॼाणणु चाहींदमि उन्हनि जी ज़बानी ऐं यकीनन मां ई ट्रांसलेट कंदा त दुनियावी तालीम सां गॾोगॾु दीनी तालीम केतिरी घणी इम्पॉर्टेंट आहे असांजे इस्लाम में इहो हर माण्हू खे मां सम्झां थी सम्झणु खपे ऐं असां हिननि खां इहो बि ॼाणणु चाहींदासीं त माशाअल्लाह असां दीनी तालीम जे करे त पाण दुनिया सॼी खे एक्सप्लोर कनि पिया पर दुनियावी तालीम जे हवाले सां बि ॿुधाइजो त हिननि जी छा डिग्री आहे हिननि छा एजुकेशन हासिल कई आहे در مورد تحصیلات شما میپرسن که مدرک چی رو دارین چون ما میدونیم که شما خیلی حرفی هستی در بحث قرآن و تعلیمات دینی تعلیمات دنیوی چجوریه شد؟ بله من تحصیلات کلاسیکم رو که حالا تو بخش حالا درسی تا دیپلم دارم اما تحصیلات علوم دینیه رو دارم که تحصیلات علوم حوزوی هست که تا سطوح عالی گذروندم تا سطوح خارج فقه و اصول این رو گذروندم و خب تو بحث تحصیلات قرآنی هم خب یک مدرکی هست مدرک اقرا از شورای عالی قرآن اون مدرک رو دارم و همینطوری مدرکی هست که از یکی از مقرئین کشور مصر ما این مدرک رو گرفتیم از جناب شیخ محمد عصفور مدرک اجازه نامه اقراء و حالا دیگه مدارک دیگه هم هستش که تو همین تقریبا راستا هست तक़रीबन MS ताईं हिननि जी जेका दुनवी तालीम आहे ऐं उनखां अलावा जेका क़ुरानिक एक्सपर्टीज़ आहिनि उन में हिननि जो काफ़ी ज़्यादा रोल रहियो आहे बिलख़ुसूस मिस्र मां उस्ताद मोहम्मद ओसफूर जे नाले सां हिनखे एज़ाज़ी डिग्री जेका आहे उहा हासिलु थी जेका इक्वलेंस आहे PhD जे उहा क़ुरानिक तजवीद ऐं उनजा सेट ऑफ रूल्स जेको आहे उन जे बारे में हूंदी आहे माशाल्लाह माशाल्लाह जी जनाब माशाल्लाह असां फराज़ वधंदासीं हींअर शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ व्यूअर्स ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे ऐं असां वटि जेके कारी मौजूदु आहिनि इंटरनेशनल कारी आहिनि पाण जनाब पर्शियन खां आयल आहिनि पाकिस्तान में ऐं असांजे प्रोग्राम में तशरीफ़ फरमा आहिनि फराज़ उन्हनि सां गॾु मौजूदु आहे जेको ट्रांसलेट करे रहियो आहे उन्हनि जे आंसर खे ऐं असां ताईं उहा ॻाल्हि आसानी सां उहा सम्झ में अचे थी अवां ताईं पहुचे पई आसानी सां मां पहिरीं ब्रेक जी तरफ़ वधंदसि ऐं पोइ बाद में मां डिस्कस करणु चाहींदमि सब्र ऐं बर्दाश्त जे हवाले सां मुआशरा कीअं जुड़ंदा आहिनि कीअं मुआशरो बहितरु थींदो आहे उन हवाले सां मां डिस्कस करणु चाहींदमि अज़मत रमज़ान सां साथ व्यूअर्स मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी जो ऐं साथ मौजूदु आहे वाइटल टी जो वाइटल पीओ ज़िंदगी जियो उन खां अलावा क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे क्विज़ ज़ाइके जी रिवायत हर घर जी सुञाणप ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान व्यूवर्स सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवणु चाहियां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन सां नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो वाइटल टी जो साथ मौजूदु आहे वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे क्विज़ रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप अच्छा जी जनाब कारी सैयद मोहम्मद जवाद मुसवी साहब मौजूदु आहिनि पाण पर्शियन पर्सन आहिनि ऐं माशाल्लाह सां इंटरनेशनल कारी आहिनि सो अॼु जॾहिं प्रोग्राम में तशरीफ़ फरमा आहिनि त मां चाहींदसि त पाण तिलावत क़ुरान करीम सां ॿीहर प्रोग्राम जो स्टार्ट वठनि ऐं असांखे सादत नसीब थिए क़ुरान करीम ॿुधण जी जी बिस्मिल्लाह إن للمتقين مفازا حدائق وأعنابا وكواعب أترابا
وكأسا دهاقا لا يسمعون فيها لغوا ولا كذابا جزاء من ربك عطاء حسابا رب السماوات والأرض وما بينهما الرحمن لا يملكون منه خطابا يوم يقوم الروح والملائكة صفا يوم يقوم الروح والملائكة صفا لا يتكلمون إلا من أذن له الرحمن لا يتكلمون إلا من أذن له الرحمن وقال صوابا ذلك اليوم الحق ذلك اليوم الحق فمن شاء اتخذ إلى ربه مآبا إنا أنذرناكم عذابا قريبا يوم ينظر المرء ما قدمت يداه يوم ينظر المرء ما قدمت يداه ويقول الكافر يا ليتني كنت ترابا صدق الله العلي العظيم सुभान अल्लाह माशा अल्लाह क़ुरान करीम ॿुधण जी सआदत हासिल थी ऐं ख़ूबसूरत आवाज़ कारी सैयद मोहम्मद जवाद मुसवी साहब जिन जो जेके पाण इंटरनेशनल कारी आहिनि ऐं पाण जनाब पर्शियन मां आयल आहिनि
पर्शियन लैंग्वेज पाण ॻाल्हाइनि था ऐं ईरान मां जनाब असांजे हिन प्रोग्राम में तशरीफ़ फरमा आहिनि। अच्छा फराज़, मां पुछणु चाहींदसि त क़ुर शरीफ़ इंसान जी कीअं तरबियत करे थो ऐं मां चाहींदसि त समराइज़ करे जनाब असांखे जवाबु ॾियनि। Yani که قرآن کریم تربیت انسانی رو چطور میکنه؟ شما خلاصه کنید. یک حدیث و روایت داریم که بزرگان دین ما فرمودند که من قرأ القرآن و هو شاب مؤمن، عبارت عربیش هست، اختلط القرآن بلحمه و دمه. هر کس قرآن بخواند در حالی که مؤمن هست، جوان مؤمنی هست، یعنی در جوانی کسی مأنوس با قرآن بشه، قرآن بخونه، قرآن با گوشت و خونش آمیخته میشه. این اصطلاح با گوشت و خون آمیخته شدن کنایه از این هستش که سراسر وجود این فرد نوجوان یا جوان که از نوجوانی، از جوانی با قرآن مأنوس شده، سراسر وجودش قرآنی میشه و قرآن در طول مراحل زندگی او رو همراهی میکنه انشاءالله. चवनि था त तरबियत जे लिहाज़ सां हिकिड़ी रिवायत आहे असां वटि बुज़ुर्गान दीन वटां त फ़रमाइनि था जेको शख़्स या जेको जवान बिलख़ुसूस क़ुर खे ख़ुलूस सां पढ़ंदो आहे, तिलावत कंदो आहे उनजी, त क़ुर जूं आयतूं ऐं क़ुर जो हर हर्फ़ जेको आहे उनजे गोश्त ऐं खून में शामिलु थी वेंदो आहे ऐं उहो उन शइ जो मूजिबु करार थींदो आहे त उनजी तरबियत जेका आहे उहा क़ुर जे मुताबिक़ थींदी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। अच्छा, क़ुर पाक खे सही पढ़ण जो जेको तरीक़ेकार आहे उहो छा आहे ऐं क़ुर पाक खे सम्झणु केतिरो लाज़िम करार आहे इंसान जी ज़ात जे लाइ? छाकाणि त जीअं फॉर एग्ज़ाम्पल पाण सिंधी आहियूं, असां सम्झी त कोन था सघूं, पर जॾहिं असां ट्रांसलेशन पढ़ंदा आहियूं त सम्झ में ईंदो आहे। क़ुर पाक पढ़णु, सम्झणु ऐं उन ते अमल करणु केतिरो लाज़िम करार आहे इंसान जी ज़ात जे लाइ, हुनजा फ़ाइदा केतिरा आहिनि इंसान जी ज़िंदगी ते? خوندن قرآن و فهمیدن قرآن، فهم و ادایگی و از این چیزا یعنی چقدر لازم هستن در این جامعه. خب اصلا فلسفه نزول قرآن فهمیدن و تدبر در قرآن هست. یعنی قرآن نازل شده برای اینکه ما قرآن رو بفهمیم. لذا کتاب انزلناه الیک، آیه قرآن هست کتاب انزلناه الیک مبارک لیدبروا آیاته، که اصلا فلسفه نزول قرآن به خاطر فهمیدن قرآن، تدبر در قرآنه. و اگر قرار باشه قرآن فقط خوانده باشه اما فهمیده نشه، ما دچار خسارت میشیم، یعنی بهره ای از قرآن نبردیم. ما وقتی میتونیم از قرآن بهره مند بشیم که آیات رو بخونیم و بفهمیم که خداوند چی به ما میگه و چی از ما خواسته و تو همون مسیر حرکت بکنیم. قرآن जेको फ़लसफ़ो आहे उहो आहे क़ुर खे सम्झणु, वगरना क़ुर जेको आहे पढ़ण सां सवाबु त आहे, पर उहो सवाबु न आहे जेको उनखे सम्झी उन ते ज़िंदगी गुज़ारण जो आहे। छो जो क़ुर जी हिकिड़ी आयत साईं जन फरमाई त क़ुर जेको आहे तदब्बुर जे लाइ आहे, तदब्बुर कजे, गौर फ़िक्र कजे क़ुर ते ऐं उन जे मुताबिक़ ज़िंदगी पंहिंजी इस्तवार कजे, गुज़ारिजे। फ़लसफ़ो इहो आहे क़ुर जो। बेशक बेशक, सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह। अच्छा जी जनाब फराज़, सां ब्रेक जी तरफ़ पहिरीं अॻियां वधणु चाहींदासीं। अज़मत रमज़ान में वक़्तु साही अचो थी वियो आहे, मां अनाउंस बि करे चुकी आहियां त सब्र जे हवाले सां मां पुछणु चाहींदमि ऐं मां पुछणु चाहींदमि त मुआशरा बहितर कीअं बणिजी सघनि था क़ुरानी तालीमात सां गॾु। अच्छा जी जनाब, अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो, ऐं गॾो गॾु साथ मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जो, ऐं अज़मत रमज़ान सां साथ क्विज़ जो मौजूदु आहे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, अज़मत रमज़ान में सभिनीनि ॾिसंदड़नि खे मां भलीकार चवां थी। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगीअ जो, वाइटल टी जो भरपूर साथ मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जो, ऐं साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ ने रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप।
असां जनाब अॻियां वधणु चाहींदासीं। प्रोग्राम में कारी सैयद मोहम्मद जवाद मुसवी साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। पर्शियन जेका ज़ुबान आहे उन्हनि जी, ऐं पाण जनाब ईरान मां असांजे हिन प्रोग्राम में कही आया आहिनि। पाकिस्तान उन्हनि जो अचणु थियो ऐं असांखे बि सादत नसीब थी आहे त उन्हनि जी ज़ुबानी पाण जेको आहे सो क़ुरान करीम जी तिलावत ॿुधीसूं। ऐं उन खां अलावा जी जनाब पाण 30 मुल्क दुनिया जा घुमी चुका आहिनि, इंटरनेशनल कारी आहिनि, सो उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल हले पई। जीअं त मां बार बार अव्हांखे ॿुधायां पई त पर्शियन उन्हनि जी ज़बान आहे। त फ़राज़ एजाज़ असां सां गॾु मौजूदु आहे, जेके पाण PRO आहिनि संजन जा, ऐं ट्रांसलेट करे रहिया आहिनि उन्हनि जे आंसर खे, उन्हनि जी ॻाल्हि ॿोल खे, त जीअं आसानी सां अव्हां बि सम्झी सघो, असां बि सम्झी सघूं। फ़राज़, मां पुछणु चाहींदसि त सब्र केतिरो ज़रूरी आहे ज़िंदगी खे बहितर बणाइण जे लाइ? इस्लाम सब्र जी तलक़ीन कीअं कई आहे؟ میپرسن که صبر چقدر لازم است برای زندگی کردن و اسلام چجوری اینو مطرح کرده است. ما آیات زیادی در قرآن داریم که اشاره به صبر داره. حتی وقتی توصیه‌ای به صبر می‌کنه در قرآن، ما گاهی می‌بینیم کلمه صبر رو اتفاقاً کنار کلمه صلات میاره. یا ایها الذین آمنوا استعینوا بالصبر والصلاة. و ما رو توصیه میکنه ای مؤمنین کمک بگیرید، استعانت بجویید. از طریق چی؟ از طریق صبر و نماز. یعنی صبر و نماز رو در کنار هم آورد. یعنی همچنان که نماز باعث میشه که انسان ارتقا پیدا بکنه و از جهت شخصیتی و از جهت اخلاقی رشد بکنه، صبر هم همینطوره. کمالات، حالا من این جمله رو خدمتتون عرض کنم، کمالات اخلاقی رو انسان بهش نمیرسه مگر اینکه صبر داشته باشه. آیش هم داریم و ما یلقاها الا الذین صبروا و ما یلقاها الا ذو حظ عظیم. در سوره مبارکه فصلت، یعنی به کمالات اخلاقی نمیرسن مگر کسایی که صبر میکنن. ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। चवनि था त इंसान जी ज़िंदगी आज़माइशनि सां भरियल आहे, मुश्किलात सां भरियल आहे, ऐं इन में इंसान जो सब्र करण जो का उहो कमाल आहे। ऐं इन सब्र जे लाइ ख़ुदा जिते बि क़ुर में सब्र जो ज़िक्र कयो आहे उते ख़ुदा नमाज़ जो बि ज़िक्र कयो आहे। त तव्हां मुश्किलात जे वक़्तु जेको आहे उहो नमाज़ मां ऐं सब्र मां कमु वठो। ऐं फरमाइनि था वधीक त इहे जेको आज़माइश हूंदियूं आहिनि इंसान ते, जेको इंसान हिन में सब्र थो करे उहो कमाल जे दर्जे ते फ़ाइज़ थो थी वञे। ऐं उहो जेको आहे उहो ख़ुदा जे नज़दीक तरीन बंदनि में शामिल थो थी वञे, छो जो उहो आज़माइशुनि ते सब्र थो करे, गिलामंदी नथो करे, उनजो कुफ़रानो नथो करे। बेशक बेशक, ॾाढे सुहिणे अंदाज़ में जनाब पाण जवाबु ॾिनो अथऊं। ऐं यकीनन इंसान जी ज़िंदगी आहे कि आज़माइश, कुल नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, इंसान खे मौत जो ज़ाइक़ो बि चखणो आहे। जॾहिं त इंसान खे ख़बर आहे त ज़िंदगी तमामु थियणी आहे, असांखे अब्दी जहान ॾे रुख़सत करिणो आहे, पोइ जेका हीअ ज़िंदगी आहे छो न हुनखे सब्र ऐं शुक्र सां गुज़ारियो वञे। अच्छा, माह रमज़ान जे हवाले सां बि मां पुछणु चाहींदमि। हीअ अॼु 10 रोज़ो आहे, रहमतुनि जो अशरो पंहिंजे इख़्तिताम ते आहे। मां चाहींदसि त जेको सेकेंड असांजो अशरो आहे उन हवाले सां बि बयानु फरमाइनि ऐं असांखे ओवरऑल बि ॿुधाइनि त माह रमज़ान असांखे छा सेखारे थो। در مورد عشره دوم ماه رمضان میپرسن که الان داره شروع میشه و کلا در مورد ماه رمضان که چه به ما سبق میده، چه ما میآموزیم از ماه رمضان. ماه رمضان ماه خاص و ویژه‌ای هست که خداوند این لطف رو در حق ما انسان‌ها کرده و این ماه رو ماه مهمانی خودش قرار داده. ماه نزول قرآن هست، ماه نزول برکات هست، ماه نزول ملائکه و فرشتگان هست. در خصوص ماه رمضان خیلی ما میتونیم صحبت بکنیم و ماهی است که حالا در برخی از روایات اینطور آمده که دست شیطان بسته است و شیطان نمیتونه اون وسوسه هایی که در خارج از ماه رمضان انسان رو وسوسه میکنه، در ماه رمضان دست شیطان بسته است. این وسوسه ها به نوعی یه جوری محصور میشه شیطان و نمیتونه شیطان خیلی جولان بده و فرصت خوبیه که انسان بتونه از این بستر معنوی کمال استفاده و بهره رو ببره برای نزدیکتر شدن به خداوند، به قرب الهی و این رو بتونه
خلاصه زمینه‌ای قرار بده برای رفتار خودش، رفتار شخصیتی، رفتار اجتماعی، نوع برخوردی که با دیگران میکنه، همه اینها رو سعی بکنه انشاءالله در خودش اصلاح بکنه و از این ماه بهره مند بشه. एक्चुअली रमज़ान जेको आहे उहो अपॉर्चुनिटी आहे, हिकिड़ी फ़ुर्सत आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके ख़ुदा जे नज़दीक न आहिनि या जेके ख़ुदा जे नज़दीक आहिनि ऐं मस्जिद जेको आहे नज़दीक था थियणु चाहिनि उन्हनि जे लाइ. उन खां अलावा क़ुरान जे नुज़ूल जो महीनो आहे ऐं बरकतुनि जो महीनो आहे, रहमतुनि जो महीनो आहे. ख़ुदा जा सभु महिमान आहियूं हिन महीने में. ऐं उन खां अलावा इहे जेको ॿियो अशरो शुरू थियो आहे, इन अशरे जे बारे में इहो साईं जन फरमायो त इन अशरे में जेतिरो थी सघे इस्तग़फ़ार करे इंसान, ऐं इस्तग़फ़ार करण सां जेको आहे ख़ुदा जो क़ुर्ब हासिलु थींदो. छो जो इन जी जेका हिकिड़ी प्लस पॉइंट आहे रमज़ान जे महीने जी, उहा इहा आहे त शैतान जा हथ जेके आहिनि उहे ॿधल आहिनि, जकड़ियल आहिनि. ऐं शैतान जेको आहे उहो वसवसा ऐं इंसान जे लाइ परेशानी जो बाहिस नथो थिए, इंसान खे तंग नथो करे, हवाए नफ़्स नथी थिए इंसान खे. त इहो असांखे हिकिड़ो प्लस पॉइंट मिलियल आहे ख़ुदा जी तरफ़ां. माशाल्लाह जी माशाल्लाह, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में पाण जनाब आंसर कयो आहे. बेशक बेशक माह रमज़ान महिमान जीअं हूंदो आहे, पर उन में वरी असां बंदा अलाह जा महिमान हूंदा आहियूं. ऐं हीअ अॼु त 10 रोज़े में पाण मौजूदु आहियूं, 10 रोज़ो जीअं ख़तमु थींदो ऐं 11 रोज़े में ॿिए अशरे में पाण क़दम रखंदासीं त हुन में घणे खां घणे इस्तग़फ़ार करणु खपे, छाकाणि त इस्तग़फ़ार करण सां अलाह राज़ी थिए थो, अलाह जो क़ुर्ब इंसान खे हासिलु थिए थो. बेशक. अच्छा जी, मुआशिरो कीअं बहितर बणिजी सघिजे थो? ॾाढो सिंपल सुवालु आहे, मां चाहींदसि त हुनजो पाण जवाबु ॾियनि. جامعه چطور میشه بهتر بشه؟ جامعه وقتی جامعه قرآنی بشه تمام مشکلاتش حل میشه و برطرف میشه. بعضی فکر میکنن که قرآن فقط مثلا 1400 سال پیش نازل شد و تمام شد رفت، در صورتی که قرآن معجزه جاویده و جریان داره، یعنی معجزه زنده است و دستورهایی که در قرآن آمده در حقیقت کتابش آیه های زندگی ماست، دستورالعمل زندگی ماست تا مدتی که در این دنیا هستیم، تا ابد این دستورالعمل های زندگیه. بعضی فکر میکنن دیگه این دستورالعمل ها مال الان نیست، در صورتی که نه، این دستورالعمل ها تا روز قیامت باید بهش عمل بشه و اگر خیلی از دستورات قرآن هنوز بهش عمل نشده، من اعتقادم اینه این مشکلاتی که حالا گریبانگیر حالا مردم هست، حالا به خصوص جوامع اسلامی، کشورهای اسلامی، با قرآن قابل حله. یعنی اگر همه رجوع بکنن به قرآن و از قرآن دستور بگیرن و تمام کارهاشون رو مطابق آنچه که در قرآن نوشته شده عمل بکنن، تمام مشکلاتشون حل خواهد شد. معذرت सां जेका असांजे मुआशरे जी सोच आहे उहा इहा आहे त क़ुरान जेको आहे उहो 1400 साल पहिरियां नाज़िल थियो उन्हनि ई माण्हुनि जे लाइ हुयो. हालांकि ईअं न आहे, असांजी ज़िंदगीअ जो जेको बि मसइलो आहे, जेको बि मुआशरती मसाइल आहिनि, उहे क़ुरान सां ई हल था थी सघनि. अता तव्हां जेकॾहिं उफ़ुक़ ते नज़र विझो त जेके हाणे कंट्रीज़ जा मसइला थी विया या जवाननि जा पाण में मसइला थी विया या उन खां अलावा ज़िंदगियुनि जा मसाइल थी विया, मुआशरती मुआशी मसाइल थी विया, सभु उनजो हल क़ुरान में आहे. ऐं क़ुरान ई जेको आहे उहो असांखे आइडिया प्रोवाइड कंदो आहे मज़ीद ज़िंदगीअ खे ऐं मज़ीद मुआशरे खे बहितर बणाइण जे लाइ. माशाल्लाह माशाल्लाह जी, बिल्कुलु ईअं आहे. ऐं क़ुरान उहो अल्लाह तबारक व तआला जो आसमानी किताब आहे जंहिंमें हर मसइले जो हल ज़रूरु मौजूदु आहे, बशर्त इंसानु उनखे क़रीबी सां सम्झण जी कोशिशि करे. ऐं इंसान जे हथ में कोशिशि ई आहे, इंसान कोशिशि ई करे सघे थो, इंसान सब्र करे सघे थो, इंसान तमामु नेमतुनि ते शुक्र करे सघे थो, रब जे वेझो वञण जे लाइ इबादत करे सघे थो सुहिणे अंदाज़ में, ऐं रब जो क़ुर्ब हासिलु करे सघे थो. अच्छा फराज़, मां पुछणु चाहींदमि, मां चाहींदसि त तव्हां इन्हनि खां सवालु करियो, असांजो सवालु इन्हनि ताईं पहुचायो त पाण जनाब डिफरेंट कंट्रीज़ में वञनि था, नो डाउट मां ॿुधाए चुका आहियो त 30 कंट्रीज़ में पाण वञी चुका आहिनि, इस्लामी तालीमात ॾेई चुका आहिनि, इस्लाम जी ख़िदमत करे रहिया आहिनि. पाकिस्तान केतिरा दफ़ा हिननि जो अचणु थियो आहे, पाकिस्तान अची करे हिननि खे कीअं लॻंदो आहे, ऐं हीअ जेका ट्रांसमिशन आहे माशाल्लाह सां हीअ माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन आहे जेका हर साल असांजे व्यूवर्स जे लाइ
लाइव पहुचाई वेंदी आहे मेहरान टेलीविज़न नेटवर्क जे ज़रिए। सो मां चवणु चाहींदसि त हिन मंच ते अची करे हिननि खे कीअं लॻो इहो ऐं हिननि खां पुछिजो। در مورد پاکستان میپرسن که چند بار اومدین و الان که اینجا شما تشریف آوردین در شبکه ما حس شما چجوریه؟ عرضم بزرگتون که این سفر دوم من به پاکستان هست. یه بار هم تقریبا فکر کنم بوده 14 سال قبل من توفیق داشتم آمدم و ویژگی خوبی که مردم پاکستان دارن هستش که حس خوبی توی مواجهه با قرآن و کلام خدا دارد، یعنی شور و حال خیلی خوبی دارن. شور و حالشون مثال زدنی است، یعنی تو بین کشورهای اسلامی انصافاً یک شور و حال و حس خوبی دارن محافل قرآنشون. توجهشون به قرائت قرآن خیلی خوبه. तकरीबन 14 साल पहिरियां साईं जन आया हुया पाकिस्तान ऐं वरी ॿीहर हाणे आया आहिनि हिते। हितां जी जेका मिलत आहे, जेका क़ौम आहे पाकिस्तान जी, ॾाढो उन मां ख़ुशि आहिनि। बिलख़ुसूस चवनि था त जेको उन्हनि जो क़ुर सां इश्क़ आहे, मुहबत आहे, ऐं जंहिं दिलि जमई सां, जंहिं खून गर्मीअ सां उनखे तिलावत कंदा आहिनि ऐं ॿुधंदा आहिनि ऐं उन ते दिक़त कंदा आहिनि, गौर फ़िक्र कंदा आहिनि, इहा मुंहिंजे लाइ काफ़ी ज़्यादा ख़ुशी वारी ॻाल्हि आहे ऐं इन मां मां मुतासिर थींदो आहियां त पाकिस्तानी जेका क़ौम आहे उहा ईअं आहे. به شبکه‌هایی هم که حالا رفتیم، خب خیلی شبکه‌ها رو رفتیم برای تلاوت و اینها. حالا چون فرمودن این شبکه، این فکر کنم حالا اولین شبکه است که بیشتر من احساس میکنم که دغدغه قرآنی بیشتر دارن، سوالات قرآنی بیشتری پرسیدن و شما خودتون فکر کنم شاهد بودید که انصافا آره این خیلی واقعا امتیاز خوبیه که یک شبکه‌ای براش اهمیت داشته باشه پرداختن به قرآن و مسائلات قرآنی. این من تبریک میگم به خلاصه पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे मुबारकबाद पेश था कयूं त तव्हां एतिरे गौर फ़िक्र सां ऐं एतिरो दिलि जमाई सां जेका क़ुर जे बारे में सवालात था कयो। तव्हांजी जेका चैनल जी आहे उहा ख़ूबसूरती इहा आहे त तव्हां एतिरो ज़्यादा एंगेज था रखो असांखे, क़ुरानी मालूमात खे वधीक असां खां हासिलु था करणु चाहियो। इन खां अलावा ॿियनि काफ़ी ज़्यादा चैनल्स वञी चुका आहिनि ऐं उते क़ुर जे बारे में, पंहिंजी ख़िदमत जे बारे में साईं जन फरमाए चुका आहिनि। पर हिते जेको आहे हिते अची पंहिंजे हुजण जो हिकिड़ो अहसासु हुते, छो जो हिते जेको शुरू खां वठी एंड ताईं हाणे ताईं जेका बि आहे, ऐं मूंखे शायदि करे चवंदा त हिते जेका बि ॻाल्हि थी आहे सिर्फ़ु क़ुर जी थी आहे। बिल्कुलु माशाल्लाह सां असां चाहियूं पिया त जेको मैसेज वञे उहो ॾाढो सुठे अंदाज़ में वञे ऐं माशाल्लाह सां अज़मत रमज़ान माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन आहे। सो उन हवाले सां कोशिशि हुई त इन हवाले सां ई असांजा सवालात हुअणु खपनि। ऐं मां आख़िर में मैसेज वठणु चाहींदमि तमामु असांजा जेके व्यूवर्स आहिनि उन्हनि जे लाइ छा मैसेज हूंदो हिननि जो؟ ये پیامی برای بینندگان که شما رو میبینن یه پیام ویژه صحبتی که کردیم همش پیام بود توش دیگه. तो तकरीबन जेको बि ॻाल्हायो आहे इहो सॼो मैसेज ई हुयो, ख़ुलासो कोन्हे कोई स्पेशल मैसेज। پس من کوتاه میگم، شما کوتاه قرآن یک ظاهری داره و یک باطنی داره. قرآن جو हिकिड़ो ظاهر आहे हिकिड़ो باطن आहे و هر دوش رو باید بهش اهمیت داد. ॿिन्ही खे जेको आहे उहा अहमियत ॾियणु खपे. حدیث داریم از پیامبر گرامی اسلام صلی الله علیه و آله و سلم که فرمودن قرآن ظاهره انیق و باطنه عمیق. ظاهرش زیبا و شگفت انگیز، باطنش هم بسیار عمیقه. चवनि था त क़ुर जे बारे में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे त क़ुर जो जेको ज़ाहिर आहे ॾाढो ख़ूबसूरत आहे, जेकॾहिं फिज़िकल फॉर्म ॾिठो वञे हुनजो ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं जेको हुनजो बातिन आहे उहो ॾाढो डीप आहे, गहरो आहे इलाही. توصیه‌ای که من دارم این هستش که ما از هر دو نباید غافل بشیم. هم ظاهر قرآن رو باید حفظ بکنیم، بپردازیم به تلاوت و انس با قرآن داشته باشیم. مسلمان اگر هر روز قرآن نخوانه شایسته این طبق روایتی که از پیامبر هست که واقعا شایسته نیست مسلمانی روزی بر او بگذره و قرآن تلاوت نکنه. هم ظاهر قرآن رو باید حفظ کرد
و هم فهمیدن قرآن و اینکه آیات قرآن چی به ما میگه و مطابق آیات قرآن عمل بکنیم. ज़ाहिर क़ुरान जो इहो थी वियो त असां जीअं हिते आया आहियूं तिलावत था कयूं क़िरात था कयूं क़ुरान जी, इन खां अलावा मुख़्तलिफ़ कंट्रीज़ में क़ुरानी मुक़ाबला थियनि था ऐं क़ुरानी महफ़िलियूं सजनि थियूं, इहो ज़ाहिर आहे क़ुरान जो। बातिन क़ुरान जो इहो आहे त असां क़ुरान खे सम्झूं सही माननि में ऐं उनखे पंहिंजी ज़िंदगी ते प्रैक्टिकल लाइफ में जेको आहे उहो अप्लाई कयूं। ऐं ॿिन्ही ते जेको आहे अमल करण जे लाइ रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एम्फिसाइज़ कयो आहे, गौर फ़िक्र कयो आहे त इन्हनि ॿिन्ही शयुनि ते ज़ाहिर ऐं बातिन ते क़ुरान जे ते अमल कजे। सुभान अल्लाह माशाअल्लाह सां माशाअल्लाह सां। यकीनन तव्हां बिल्कुलु सही चयो जनाब, बिल्कुलु दुरुस्त फरमायो त सॼो जो सॼो जेको हिननि ॻाल्हायो आहे उहो यकीनन एज़ अ मैसेज तव्हां ताईं पहुतो आहे। लास्ट में बि हिननि जो मैसेज तमामु सुठो। आई एम वेरी मच थैंकफुल टू बॉथ ऑफ यू। तव्हां आयो असांजे प्रोग्राम में, तव्हांजे हुजण सां असांजे हिन प्रोग्राम जो जेको सही मक़सदु आहे, सही कॉन्वर्सेशन असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुती आहे। सो आई एम वेरी मच थैंकफुल टू बॉथ ऑफ यू। असां जनाब ब्रेक जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदासीं, उन खां पोइ असांखे ॿिया महिमान जॉइन कंदा। अज़मत रमज़ान सां भरपूर साथ मौजूदु आहे। नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगीअ जो, वाइटल टी जो भरपूर साथ मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जो। नाज़रीन क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ रमज़ान, ताज़गी मिठास जो बहितरीन मेलाप, क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। मालिक तूं मछ ॾेज ऐं जियां तुंहिंजे आसिरे, सभई पाड़ू सूरजूं हिकु लहज़े मंझ लटेज, हिकु तूं मुंहुं न मटेज, ॿियो लोक मचियो त घुरियो। अस्सलामु अलैकुम तमामु ॾिसंदड़नि खे ऐं ॿीहर भली कार चवां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान मेहरान टेलीविज़न नेटवर्क जे ज़रिए अवां ताईं नाज़रीन पहुची रही आहे, जंहिंसां भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगीअ जो ऐं साथ मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जो। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ ऐं रमज़ान, ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप, क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। अज़मत रमज़ान में अॻियां वधूं था। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन जेका लाइव अवां ताईं नाज़रीन हिन वक़्तु पहुचाई वञे पई। असांखे ॿ नंढड़ा हिन वक़्तु जॉइन करे चुका आहिनि ऐं माशाअल्लाह जॾहिं बि ॾिसंदी आहियां मुंझी पवंदी आहियां त अली कहिड़ो आहे, सखी कहिड़ो आहे। पहिरें नंबर सीट ते मूंसां गॾु मौजूदु आहे मोहम्मद अली ऐं मोहम्मद अली सां गॾु मोहम्मद सखी मौजूदु आहे। माशाअल्लाह सां ॾाढे सुहिणे अंदाज़ में पाण नातिया कलाम पढ़ंदा आहिनि। तव्हां ॿिन्हिनि खे मां भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। अच्छा जी, जॾहिं मौलूद जी ॻाल्हि कयूं था त असांजी सुहारी सिंध में मौलूद जो जेको रिवाजु आहे उहो ॾाढो पुराणो आहे ऐं मौलूद हमेशह पेयर में पढ़ियो वेंदो आहे। असां जॾहिं बि मौलूद ॿुधो आहे त पेयर में पाण ॿुधंदा आहियूं त उहो हिकिड़ो अंदाज़ ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। उन्हनि जे पढ़ण जो जेको कमाल हूंदो आहे, यकीनन उन जो जेको कमाल सां असां जेको आहे मुस्तफ़ीज़ थींदा आहियूं। असां जॾहिं बि ॿुधंदा आहियूं त उहो सुरूर छाइजी वेंदो आहे, उहो सुकून छाइजी वेंदो आहे। मां घणो वक़्तु नथी वठां, ॿई नंढा मौजूदु आहिनि असांजे हिन मंच ते, त मां चाहींदमि उन्हनि खे असां टाइम ॾियूं। जी बाबा तव्हां माइक खणो। कीअं आहियो, ठीकु आहियो? माशाअल्लाह माशाअल्लाह जी, अल्हम्दुलिल्लाह। माह रमज़ान जो महीनो कीअं पियो गुज़रे? सुठो पियो गुज़रे। अॼु 10हों रोज़ो आहे ऐं ईअं महसूसु थिए पियो ॾाढो जल्दी जल्दी रोज़ा तकिड़ो तकिड़ो अॻियां वधनि पिया। अॼु रहमतुनि जो पहिरियों अशरो ख़तमु थियो ऐं रोज़े ते, ऐं माशाअल्लाह असां ॿिए अशरे में सुभाणे पाण क़दम रखंदासीं। मां चाहींदसि तव्हां नातिया कलाम पेश कयो हिन वक़्तु। अल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वरदोशल कोवा वठबो बेही करा गुंबदे खजरा जे साए में, साए रोजे जे साए में वरदोशल कोवा पल पल दिल खे याद पियो आ, पल पल दिल खे याद पियो आ, प्यारे पिरीअ जो पार, प्यारे
साए में, साए रोज़े जे साए में, वरदोश लकोवा ए दिल काॾो आणिया सो मां, ए दिल काॾो आणिया सो मां, मिलंदो हुजे प्यार, मिलंदो हुजे प्यार, गुंबदे ख़ज़रा जे साए में, साए रोज़े जे साए में, वरदोश लकोवा मुंहिंजी प्यारी दिल रो नेॾो, मुंहिंजी प्यारी दिल रो नेॾो, थींदीअ बागो बहार, बण बीअ बागो बहार, गुंबदे ख़ज़रा जे साए में, साए रोज़े जे साए में, वरदोश लकोवा शलबेल पोॾे बचड़न सूधो, शलबेल पोॾे बचड़न सूधो, ही बानीअ जो ॿार, ही बानीअ जो ॿार, गुंबदे ख़ज़रा जे साए में, साए रोज़े जे साए में, वरदोश लकोवा मौला राज़ी थींदो मखणा, मौला राज़ी थींदो मखणा, रहबो सारी जमात, रहबो सारी जमात, गुंबदे ख़ज़रा जे साए में, साए रोज़े जे साए में, वरदोश लकोवा वठबो वेही करार, गुंबदे ख़ज़रा जे साए में, साए रोज़े जे साए में, वरदोश लकोवा। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, ॾाढी महसूसु थिए पियो त ॾाढी सुठी तव्हां प्रैक्टिस कई आहे, माशाअल्लाह सां ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां निभायो आहे ऐं किथे बि को बि झोल महसूसु कोन थियो। नाज़रीन, माह रमज़ान जो उहो महीनो जेको महीनो महिमान तौरु अचे थो, माह रमज़ान जो उहो महीनो जंहिं महीने में पाण रोज़ा रखूं था ऐं रोज़ा इंसान ज़ात ते फ़र्ज़ु करार ॾिना विया आहिनि, मुस्लमाननि ते फ़र्ज़ु करार ॾिना विया आहिनि। माह रमज़ान जो उहो महीनो जंहिं महीने में असां अल्लाह तबारक व तआला जा महिमान बणिजूं था। माह रमज़ान जो उहो महीनो जंहिंमें शयातीन खे क़ैद कयो वञे थो। माह रमज़ान जो उहो महीनो जंहिंमें तमामु इबादतूं जॾहिं इंसानु करे थो त उहे इबादतूं रायगान कोन थियूं वञनि, पर हा, हिकु उहा इबादत आहे रोज़े जी जेका जंहिंमें पर्दा पोशी आहे, जंहिंजे विच में हिकिड़ो पर्दो आहे, जंहिंजो सवाब जी असांखे ख़बर कोन आहे, जंहिंजो सवाबु अल्लाह तबारक व तआला ख़बर नाहे कहिड़े अंदाज़ में उन मुस्लमान खे ॾींदो, उन मुस्लमाननि खे ॾींदो, उन पंहिंजे बंदनि खे ॾींदो जेके दिलि सां रोज़ा रखनि था। माह रमज़ान जो उहो महीनो जंहिं महीने में पाण इबादतूं कयूं था त यकीनन इन्हनि इबादतुनि जो सरूर इंसान खे हासिलु थिए थो। माह रमज़ान जो उहो महीनो जंहिं महीने में पाण रोज़ा रखी जॾहिं सुम्हंदा आहियूं त उहो सुम्हण बि इबादत हूंदी आहे। माह रमज़ान जो उहो महीनो जंहिंमें पाण ज़िक्र करियूं था ऐं ज़िक्र त यकीनन असांखे ख़ूबसूरत ज़िंदगीअ जो हिकिड़ो रस्तो, हिकिड़ो ढंग, हिकिड़ो रंग नसीब फ़रमाईंदो आहे। पर बयान बाज़ रिवायतुनि में ईअं बि थियल आहे त माह रमज़ान जे महीने में जॾहिं इंसानु रोज़ो रखे थो, इबादत
इबादतूं करे थो ऐं उन खां पोइ तमामु कम जेके पंहिंजे लाइ करे रहियो हूंदो आहे उहे कम कंदे बि इंसान यानी इबादत में ई हूंदो आहे। जॾहिं का औरत किचन में मौजूदु आहे उहो कमु करे रही हूंदी आहे त उहा पिणु उनजी इबादत कंसीडर कई वेंदी आहे, छाकाणि त जॾहिं जॾहिं असां घरनि में मौजूदु हूंदा आहियूं जिते जिते असां दिलि सां कमु करे रहिया हूंदा आहियूं उहा असांजी ट्रू डेडिकेशन हूंदी आहे। हुन ट्रू डेडिकेशन खे बि अल्लाह तबारक व तआला पंहिंजी इबादत में काउंट करे थो। केॾी न इहा ख़ूबसूरत ॻाल्हि आहे, असां इंसाननि ते रब जो केॾो न वॾो अहसान आहे। अॼु 10हों रोज़ो आहे, माशाअल्लाह सां पाण 10हें रोज़े में मौजूदु आहियूं। 10हें रोज़े खां पोइ असांजो इहो रहमतुनि जो अशरो पूरो थींदो। अल्लाह तबारक व तआला अव्हांखे असांखे पंहिंजे तमामु रहमतुनि जे साए में रखे ऐं उन खां पोइ ॿियो अशरो पाण उन में क़दम रखंदासीं। अल्लाह तबारक व तआला पाण खे नसीब फरमाए माह रमज़ान में इबादतूं करणु, रोज़ा रखणु। अज़मत रमज़ान में हिकिड़ो क़दम अॻियां वधायूं था। मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी मौजूदु आहिनि, सो उन्हनि खां नातिया कलाम पाण ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मां गुलामा या अज़ल खां, मां गुलामा या अज़ल खां, मदनी मिठे मल्ठार जो सार जो न विसार जो, मूंखे सार जो न विसार जो, सार जो न विसार जो, साईं सार जो न विसार जो। दर्द मामूदा कई वाह जो इमदाद कई, सब मदायूं गॾु करे पेश हा तुझे पई, सब मदायूं गॾु करे पेश हा तुझे पई। ॾींहं महशर जे इहो, ॾींहं महशर जे उहो दफ़्तर मूंखे न ॾेखारिजो, सार जो न विसार जो, सार जो न विसार जो, सार जो न विसार जो, साईं सार जो न विसार जो। दफ़्तर मुझे खे न खोल जो, काई चङाई न ॻोल जो, सफ़ा हथे खाली आया बस आसरो हथ ढोल जो, सफ़ा हथे खाली आया बस आसरो हथ ढोल जो। साम तुंहिंजे सैयदा, साम तुंहिंजे सैयदा, दरता मूंखे न धिकार जो, सार जो न विसार जो, साईं सार जो न विसार जो, सार जो न विसार जो, साईं सार जो न विसार जो। अंबिया ऐं औलिया मांजी दामन में लिखिया, मिस्कीन से मंज़ूर थिया तो सॾे जे कोल क्या, मिस्कीन से मंज़ूर थिया तो सॾे जे कोल क्या। जाथे उम्मत खे विहारी, जाथे उम्मत खे मूंखे बहुत विहार जो, सार जो न विसार जो, मूंखे सार जो न विसार जो, सार जो न विसार जो, साईं सार जो न विसार जो। मां गुलाम आहियां अज़ल खां, मां गुलाम आहियां अज़ल, मदनी मिठे मल्ठार जो, सार जो न विसार जो, मूंखे सार जो न विसार जो, सार जो न विसार जो, साईं सार जो न विसार जो। अल्लाह ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ही नातिया कलाम पेश कयो आहे। असां वधंदासीं अज़मत रमज़ान में ब्रेक जी तरफ़। नाज़रीन, माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगीअ जो, ऐं साथ मौजूदु आहे वाइटल टी जो वाइटल पीओ ज़िंदगी जियो। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे क्विज़ जो क्विज़ ऐं रमज़ान, ताज़गी मिठास जो बहितरीन मिलाप। हर घर जी सुञाणप क्विज़ ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। माह रमज़ान जी हिन ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे वाइटल पी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे क्विज़ जो। रमज़ान जे हवाले सां जेकॾहिं क्विज़ जी ॻाल्हि कजे थी त क्विज़ ताईं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप। अच्छा जी, अॼु जेकॾहिं असां 10 रोज़े जी ॻाल्हि करियूं था त फ़तह मक्का जो ज़िक्र थींदो आहे ऐं फ़तह मक्का हिकिड़ो इस्लाम में उहो चैप्टर आहे जंहिंखे हमेशह यादि कयो वेंदो आहे ऐं स्पेशली माह रमज़ान में 10 रोज़े ते उनखे ज़रूरु उनजो ज़िक्र थिए थो, उनखे यादि कयो वञे थो, पंहिंजी तालीमात में उनखे ज़रूरु वरजायो वञे थो। माह रमज़ान जो उहो महीनो आहे जंहिं महीने में असां हज़रत बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा जिन जी हस्ती खे यकीनन यादि कंदा आहियूं 3 रोज़े ते। उन खां अलावा पाण जॾहिं 7 रोज़े जी ॻाल्हि कयूं था त अली फ़ातिमा असद रज़ी अल्लाह तआला अन्हा जिन खे पाण यादि करियूं था। माह रमज़ान उहो महीनो आहे जंहिंमें पाण उन रमज़ान ते हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी हस्ती खे बेहद यादि कंदा आहियूं, ज़रबे अली जे किसे खे वरजायो वेंदो आहे। एकई रमज़ान माशाअल्लाह सां उहो ॾींहुं थिए थो जंहिंमें पाण हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हा जिन जे किरदार ते ॻाल्हाईंदा आहियूं, उन्हनि जी शहादत जे किसे खे वरजायो वेंदो आहे ऐं असां सभिनीनि जो ईमान ज़रूरु ताज़ा थींदो आहे। असां माह रमज़ान में हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जिन जी हस्ती खे यादि कंदा आहियूं। माह रमज़ान जो उहो महीनो आहे जंहिंमें तमामु असहाबनि सगोरनि जिन खे यादि कजे थो, तमामु हस्तियुनि खे यादि कजे थो। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हा जिन जी हस्ती, हज़रत हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हा जिन सां गॾु हज़रत उन्हनि जी तमामु घराणे खे यादि कयूं था, हसन हुसैन सां गॾु तमामु घराणे खे यादि कयूं था। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे त जेकॾहिं आऊं इल्म जो शहर आहियां त अली इल्म जो दरवाज़ो आहे। हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी उहा हस्ती जेका हस्ती काबे मां आई, हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी उहा हस्ती जंहिंजो पहिरियों लक़ब जेको आहे उहो हज़रत हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ुबान बणिजे थी। हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी उहा हस्ती जंहिं वटि को बि सवाली अचे थो उहो सवाली वापसि कोन थो मोटे, ख़ाली हथनि सां को बि इंसानु जॾहिं उन्हनि वटि अचे थो त उहो पंहिंजे सवाल सां गॾु जेसीं ताईं उन जो जवाबु नथो खणी वञे, पंहिंजे मसइले सां गॾु उनजो हल नथो खणी वञे त उन्हनि जी दरबार मां कोन थो थिए। ऐं माह रमज़ान उहो महीनो आहे जेको तरबियत जो महीनो आहे। माह रमज़ान उहो महीनो आहे जंहिंजो असरु 11 महीना इंसान जी ज़िंदगी में रहे थो ऐं जेकॾहिं तरबियत जे हवाले सां ॻाल्हि कई वञे त यकीनन घरनि जो माहौल बेहदि ख़ूबसूरत थींदो आहे ऐं घरनि जे माहौल जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे त ॿारनि जी तरबियत बेहदि ख़ूबसूरत अंदाज़ में थींदी आहे। सो अॼु जे प्रोग्राम में माशाअल्लाह सां 2 नंढड़ा मौजूदु आहिनि, मोहम्मद अली ऐं मोहम्मद सकी, जिन खां पाण नातिया कलाम ॿुधंदासीं, जिनजो आवाज़ु सुठो आहे। सो मां चाहींदसि तव्हां नातिया कलाम पेश कयो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अभी का नजर फरमायो खुदारा खातमुल अंबिया। अभी का नजर फरमायो खुदारा खातमुल अंबिया। खताऊ दर गुजर भायो, खताऊ दर गुजर भायो खुदारा खातमुल अंबिया। भी का नजर फरमायो खुदारा खातमुल अंबिया। अभी का नजर फरमायो खुदारा खातमुल अंबिया। अवहाँ जो दर खुदा जो दर खुदा जो दर, अवहाँ जो दर, अवहाँ जो दर खुदा जो दर, खुदा जो दर, अवहाँ जो दर। बेगाना
फरमायो खुदा रा खातमुल अंबिया अभी का नजर फरमायो खुदा रा खातमुल अंबिया निगाहे करम साका करो आसान मुश्किल सब निगाहे करम साका करो आसान मुश्किल सब ओ सीरन में न उलझायो ओ सीरन में न उलझायो खुदारा खातमुल अंबिया भी का नजर फरमायो खुदारा खातमुल अंबिया अभी का नजर फरमायो खुदारा खातमुल अंबिया अभी मौला अभी मल जा अभी मुख्तियार कुल्ला हो अभी मौला अभी मल जा अभी मुख्तार कुल्ला हो अभी एजाज बरसायो अभी एजाज बरसायो खुदारा खातमुल अंबिया अभी का नजर फरमायो खुदारा खातमुल अंबिया अभी का नजर फरमायो खुदारा खातमुल अंबिया खताऊं दर गुजर भायो खताऊं दर गुजर भायो खुदारा खातमुल अंबिया भी का नजर फरमायो खुदारा खातमुल अंबिया सुभान अल्लाह माशाल्लाह ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में नातिया कलाम अवां पेश कई आहे ऐं अली अवां खां मां पुछणु चाहींदमि त माह रमज़ान जो जॾहिं महीनो हूंदो आहे त हिन टाइम ते पाण यकीनन अवां स्कूल बि वेंदा हूंदा ऐं उन खां पोइ वरी जेके बि एक्टिविटीज़ आहिनि उहे बि हूंदियूं त घर में रमज़ान जो माहौल कीअं ठहियलु हूंदो आहे माशाल्लाह रमज़ान जो रोज़ा तव्हां ख़बर हर साल पंहिंजी ईंदा आहिनि त महीनो ईअं गुज़रंदो आहे रमज़ान जो पोइ खां माना जल्दी जो न को हुयो ई न बिल्कुलु त असांजे त फ़िलहाल त वीकेंड्स थियूं हलनि छो त 9th क्लास में आहियूं त बोर्ड जेसि ताईं डेट इशू थिए तेसि ताईं असांजी वीकेंड्स पोइ सुबुह जो असां उथंदा आहियूं सेरी वग़ैरह करे नमाज़ वग़ैरह पढ़ी करे सुम्हंदा आहियूं त पोइ वरी ज़ोहर जे टाइम ते उथंदा आहियूं उथी नमाज़ पढ़ंदा वरी ख़बर न पवंदी आहे असर थी वेंदी आहे वरी इफ़्तारी थी वेंदी आहे उन खां पोइ इशा जी नमाज़ पढ़ी वरी बसि निंड कंदा आहियूं अज़मत रमज़ान में मोहम्मद अली बि मौजूदु आहे ऐं मोहम्मद सखी बि मौजूदु आहे सो उन्हनि खे अॼु पूरो जो पूरो पाण स्पेस ॾियूं था ऐं उन्हनि खां नातिया कलाम ॿुधंदासीं जी बिस्मिल्लाह करियो हर ज़माना मेरे हुसैन का है हक निभाना मेरे हुसैन का है हर ज़माना हर ज़माना जिल पे खालिक दुरूद पढ़ता है जिल पे खालिक दुरूद पढ़ता है वो घराना
ज़माना हर ज़माना मेरे हुसैन का है हर ज़माना हर ज़माना आसमां जिस को लोग कहते हैं आसमां जिस को लोग कहते हैं शामियाना शामियाना मेरे हुसैन का है हर ज़माना हर ज़माना मेरे हुसैन का है हर ज़माना हर ज़माना आज तक जो ज़मीं पे उगता है आज तक जो ज़मीं पे उगता है दाना 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 मेरे हुसैन का है हर ज़माना हर ज़माना मेरे हुसैन का है हर ज़माना हर ज़माना रात से दिन जो ये निकलता है रात से दिन जो ये निकलता है मुस्कुराना मुस्कुराना मेरे हुसैन का है हर ज़माना हर ज़माना मेरे हुसैन का है हक निभाना हक निभाना मेरे हुसैन का है हर ज़माना हर ज़माना हाँ हर ज़माना मेरे हुसैन का है हक़ निभाना हुसैन जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी हज़रत हुसैन अलैहिस्सलाम हज़रत हसन अलैहिस्सलाम त उन्हनि जे किरदार सां इस्लाम आहे उन्हनि जे ज़िंदगी सां इस्लाम आहे उन्हनि जी क़ुर्बानीनि सां इस्लाम आहे ऐं जेको इस्लाम जी बका आहे उहा यकीनन आल रसूल जी ज़ात ऐं उनजो घराणो आहे ऐं मां हूअं बि अॼु ज़िक्र कयो पिए त माह रमज़ान जे महीने में असां तमामु उन्हनि हस्तियुनि खे यादि कयूं था जिन हस्तियुनि सां इस्लाम जी बका रही आहे ऐं उहे ताक़रातूं माशाअल्लाह सां जॾहिं ॿियो अशरो शुरू थिए थो त उहो सिलसिलो बि शुरू थी वञे थो हिकिड़ो 21 रमज़ान 23 रमज़ान 25 रमज़ान 27 रमज़ान 29 रमज़ान ऐं इन्हनि 5 रोज़नि में हिकिड़ो उहो कनेक्शन आहे ऐं उहो हिकिड़ो परदो रखियलु आहे जो असांखे ख़बर कोन थी पवे त उहा राति कहिड़ी आहे जेका हज़ारे रातुनि खां अफ़ज़ल राति आहे जंहिंजी इबादत हज़ारनि रातुनि खां अफ़ज़ल इबादत थिए थी नाज़रीन अल्लाह तबारक व ताला खां दुआ ई करे सघूं था त रब पाक इन्हनि भलारनि रातुनि ते लैलतुल क़द्र जी राति असांखे नसीब फ़रमाए उन में असां इबादतूं करे सघूं ऐं टुटल फुटल असांजूं जेके इबादतूं आहिनि टुटल फुटल असांजूं जेके दुआऊं आहिनि असांजे परवरदिगार जी दरबार में उहे दुआऊं क़बूल थियनि
कल्ह मां हिकिड़ी कोटेशन पढ़ी, जेका कोटेशन मां सम्झां थी त उनखे थोरो जेकॾहिं अंडरस्टैंड कजे, सम्झिजे त असांजी ज़िंदगी ठही सघिजे थी। सब्र जी अवां सभिनीनि खे ख़बर आहे त इस्लाम में तलक़ीन कई वई आहे, ऐं जॾहिं सब्र पंहिंजे वालिदेन जे अॻियां इख़्तियार कजे थो त हुनजो सवाबु ॿीणो टीणो असांखे मिले थो, या उन सवाब खे कॾहिं कॾहिं कुझु बाज़ रिवायतुनि में इन तरह बि बयानु फ़रमायो वियो आहे त उनजो सवाबु असांखे ख़बर कोन आहे। सो अव्हांजे घर में अव्हांजा वालिदेन मौजूदु आहिनि, अव्हांखे अलाह तबारक व ताला, असांखे अलाह तबारक व ताला उन्हनि जी शफ़क़त सदाईं नसीब फ़रमाए। कॾहिं बि उन्हनि जे अॻियां वॾी आवाज़ में न ॻाल्हाइजे, कोशिशि करणु खपे त कॾहिं बि उन्हनि सां असां बदलिहाज़ी न करियूं, ऐं जॾहिं जॾहिं बि उन्हनि जे साम्हूं असां हुजूं त अदब एहतराम सां हुजूं, जेतिरो वक़्तु ॾेई सघूं उन्हनि खे असां ॾियूं ऐं सुहिणे अंदाज़ में असां उहो हुननि सां वक़्तु गुज़ारे सघूं। चयो वञे थो त जॾहिं तव्हां दुआ घुरो था, ऐं दुआ जेकॾहिं अव्हां चाहियो था त अव्हांजी दुआ अर्श ताईं पहुचे ऐं बुलंदी जे उन मरतबे ताईं पहुचे, क़बूलियत जे उन मरतबे ताईं पहुचे, त वालिदेन खे कॾहिं बि न रंजायो, ऐं जॾहिं दुआ घुरो था त पंहिंजे वालिदेन जे हक़ में दुआ ज़रूरु घुरंदा करियो। अलाह तबारक व ताला जे ॾाढो उहो इंसानु तमामु घणो वेझो थी वञे थो जेको पंहिंजे वालिदेन जो क़दुरु करे थो, पंहिंजे वालिदेन जी ख़िदमत करे थो, पंहिंजे वालिदेन जे अॻियां तेज़ आवाज़ में कोन थो ॻाल्हाए, पंहिंजे वालिदेन जे अॻियां वेहे थो ऐं उन्हनि सां ॾींहं जो अहवाल करे थो, पंहिंजे वालिदेन खां उन्हनि जी तकलीफ़ जो पुछे थो ऐं उन्हनि जूं ज़रूरियात पूरियूं करे थो। सो अॼु जो हीउ जेको दौरु आहे, मूंखे लॻंदो आहे त पाण पंहिंजे कम में इलाही घणा मसरूफ़ हूंदा आहियूं, हिकु जॉब खां पोइ ॿी जॉब, ऐं काफ़ी सारा माण्हू सॼो सॼो ॾींहुं बिज़ी रहंदा आहिनि, त राति जे टाइम ते जॾहिं तव्हां घर मोटो था त कोशिशि कंदा कयो त वालिदा वटि तव्हां अचो, थोरी देरि उन्हनि सां वेहो। उन हस्ती खां वधीक दुनिया में ॿी का हस्ती असांखे कोन मिलंदी। वालिद सां वेहणु घुरिजे, उन्हनि सां पंहिंजे ॾींहं जो अहवाल करणु घुरिजे ऐं कोशिशि करणु घुरिजे त उन्हनि सां सुठो वक़्तु असां गुज़ारे सघूं। सो थोरो टाइम आहे प्रोग्राम में, आराम आराम सां प्रोग्राम जी घड़ियूं पंहिंजे इख़्तिताम ते वञी रहियूं आहिनि। मां चाहींदसि त असां आख़िरि में बि हिननि खां ज़रूरु नातिया कलाम ॿुधूं। मां उहो नातिया कलाम छॾाईंदी वेंदमि हिननि ताईं, ऐं हीअ मुंहिंजो नंढिड़ो मैसेज हुयो। होपफुली मां उमेदु रखां थी त हीउ मैसेज अव्हां ताईं ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में पहुतो हूंदो, त पंहिंजे वालिदेन जो क़दुरु करियो, उन्हनि सां सुठो वक़्तु गुज़ारियो ऐं कॾहिं बि उन्हनि सां वॾी आवाज़ में अव्हां न ॻाल्हायो। नाज़रीन, अज़मत रमज़ान, माह रमज़ान जी उहा ट्रांसमिशन जेका लाइव अव्हां ताईं पहुती, ऐं हिन ट्रांसमिशन में सहकार कंहिंजो मौजूदु रहियो। नाज़रीन, सहकार मौजूदु रहियो आहे नेल्सन पेंट्स जो, रंग ज़िंदगी जो। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो, ऐं 25% अव्हांखे ही वधीक कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां अव्हां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जॻह खे रंग करे सघंदा आहियो, पंहिंजे घर खे वधीक ख़ूबसूरत अंदाज़ में ख़ूबसूरत बणाए सघंदा आहियो। रंग ज़िंदगी जो, ज़िंदगी जा तमामु रंग हसीन थींदा आहिनि, ख़ूबसूरत थींदा आहिनि। वाइटल टी जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे। वाइटल पियो, ज़िंदगी जियो, ऐं गॾोगॾु साथ मौजूदु रहियो, वाइटल सां गॾोगॾु साथ मौजूदु रहियो क्विस जो। क्विस ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप। रमज़ान मुबारक में इफ़्तार हुजे या सहरी, क्विस जो लज़ीज़ शरबत हर ढुक खे मिठास सां भरियो छॾे। क्विस ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। इफ़्तारीअ जो मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं हुजे क्विस जो थधो शरबत गॾु। ऐं आख़िर में असां जेको आहे सो यकीनन अव्हां खां मोकिलाईंदा आहियूं पंहिंजी दुआउनि में भरपूर मूंखे यादि रखिजो, ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे यादि रखिजो। इजाज़त ॾींदव मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे, नंढड़ा ॿई मौजूदु आहिनि, मोहम्मद अली ऐं मोहम्मद सकी, ऐं हिन तरफ़ मुंहिंजी पूरी टीम मौजूदु आहे। सो असांखे तव्हां इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआउनि में भरपूर रखिजो यादि। अलाह अव्हांजो हामी नासिर हुजे। अलाह तबारक व ताला अव्हांखे पंहिंजी रहमतुनि जे साए में रखे। अलाह निगहबान। वेंदे वेंदे ऐं नातिया कलाम छॾींदा वेंदासीं। आवाज़ हूंदो ख़ूबसूरत प्यारो आवाज़ आहे मोहम्मद अली जो ऐं मोहम्मद सखी जो। जी या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका, या नबी सलाम अलैका। बेकसन जो बार तो ते मुस्तफा मुख्तियार तो ते, बेकसन जो बार तो ते मुस्तफा
मुस्तफा मुख्तियार तोते सब नबी निसार तोते सब नबी निसार तोते आशिका सतार तोते या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका या नबी सलाम अलैका रहमतुं जो तू खजानो थोपने तो खां ज़मानो रहमतुं जो तू खजानो थोपने तो खां ज़मानो मल्क भी तू जो तरानो मल्क भी तू जो तरानो था गायल पया रोजानो या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका या नबी सलाम अलैका ही जमाली तू जो नौकर थो घुरे तो खाही हर हर ही जमाली तू जो नौकर थो घुरे तो खाही हर हर कर अता तू इश्क दिल बर कर अता तू इश्क दिल बर ए हबीबे रब्बे अकबर या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका बी सलाम